नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मटियारी खां ख़बर ॾींदा हलूं त डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज मटियारी SHO मटियारी एजाज़ सुमरे ते केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जॾहिं त फरियादी मियां बख़्श आराई कुझु ॾींहं पहिरीं अदालत सगोरी में SHO मटियारी एजाज़ सुमरो ते बिना जवाज़ हरासा करण, पटिशन तां हथ खणण, नतीजा खेज़ धमकियूं ॾियण, घर में घिड़ण ऐं घर जो सामान जंहिंमें मोबाइल फ़ोन, रोक रक़म साण खणी वञण लाइ पटिशन दाख़िल कराई, जंहिं ते अदालत सगोरी दलील ॿुधण खां पोइ SHO मटियारी एजाज़ सुमरे ते केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। ॿिए पासे फरियादी मियां बख़्श आराई मीडिया खे ॿुधायो त मटियारी पुलिस मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असांखे धमकाईंदी हिसाईंदी रही आहे, जॾहिं त ओचितो असांजे घर ते गैर क़ानूनी तरीक़े सां चढ़ाई करे असांजे घर में तक़दस पामाल करे बिला जवाज़ तलाशी वरिती, जंहिंखां पोइ असांजे घर में पियल सामान जंहिंमें मोबाइल फ़ोन, रोक रक़म, ॿियो सामान पाण सां खणी विया आहिनि। मुख़्तलिफ़ धमकियूं पिणु ॾींदा रहनि। इन खां पोइ अदालत सगोरी में पटिशन दाख़िल कराई, जंहिंखां पोइ अदालत सगोरी SHO मटियारी ते FIR दाख़िल करण जो हुकुम जारी कयो आहे, जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं मटियारी थाणे ते केस दाख़िल न थी सघियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।